केवल उही गॾु हूंदा। कोई गॾु हूंदो, मान लो संसारिक माण्हू जो सच्चो प्रेम भी हुजे, हा न। कई माण्हू तर्क ॾींदा आहिनि भाई सभु त स्वार्थी न आहिनि, सही ॻाल्हि आहे। मुंहिंजो भाउ मूंसां सच्चो प्रेम कंदो आहे, हा, असांजी पत्नी ॾाढो प्रेम कंदी आहे सच्चो। गीता की स्वार्थ अच्युत भगवान जा थिया, श्री भगवान जा वे संसार जा ना है। नारद भक्ति सूत्र 73 में चवंता तो अच्युत भगवान के होने से वे अच्युत गोत्र के ही कहलाते हैं। जेके जीते जी भक्त चवंता तो गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। हे भगवान मां केवल तहांजो आया, केवल श्री भगवान ही तहां मुंजाओ। उन जी जाति गोत्र सरनेम सब भगवान जी थी थी। भगवान चवंता भाई खबरदार, हे मुंजो माण्हू तव, हे जीते जी मुंजे करे विचारो जीवन जी आयो आ, वो कभी भी नरक न वेंदो, जन्म मरण में न ईंदो। स्वर्ग के उल्लंघन करे भगवान पंहिंजे लोक में अमर करे छॾींदा आहिनि उनखे। केॾा दुख आहिनि जन्म मरण में भाई। ओहो, शरणागति इनखे चइबो आहे। भगवान जो सहारो खणी भगवान जे रंग में राजी रही भगवान खे पंहिंजो समझी करे निरंतर उनखे बिना स्वार्थ जे याद करो। हाणे जेके भगवान जा थिया ॿुधायो उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ है? भगवान खां वॾो कोई आहे ई कोन। सब ब्रह्मांड उन्हनि जे हुक्म में, यमदूत उन्हनि जे हुक्म में, धर्मराज भगवान उन्हनि जी आज्ञा में हलंदा आहिनि। त पोइ कहिड़ी चिंता रही उनखे जेको भगवान जो थियो। चओ हरे राम। मेरे भजन में पुरुष स्त्री का भेद अथवा जाति नाम और आश्रम कारण नहीं है, बल्कि मेरी भक्ति ही एकमात्र कारण है। भगवान चवंता मांजी भक्ति करण वारा आहिनि जेके, उनजी मां जात न ॾिसंदो आहियां, उनजो नालो न ॾिसंदो आहियां, उहे काथे रहंदा आहिनि, कहिड़ो उन्हनि जो वंश आहे, कहिड़ो कमु था कनि, कुल खानदान वारा आहिनि, घटि जात वारा आहिनि, गरीब आहिनि कि अमीर आहिनि, कुछ भी न। मां केवल इहो ॾिसंदो आहियां कि उनजे दिल में मुंहिंजी भक्ति आहे। भगवान था चओ हरे राम। संपूर्ण वर्णों में उत्तम वर्ण ब्राह्मण कुल में जन्म होने से क्या हुआ? सभी शास्त्रों के गहरे अध्ययन से क्या हुआ? मतलब कुछ नहीं हुआ। जिसके हृदय में भगवान की भक्ति विराजमान है, इस त्रिलोकी में उसके समान दूसरा कौन मनुष्य धन्य हो सकता है? भगवान चवनि था ब्राह्मण जो कुल ॾाढो वॾो थींदो आहे। ब्राह्मण कुल में जन्म ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी आहे। ब्राह्मण टिनी वर्णनि जो पूज्य, लेकिन अगर उन्हें ब्राह्मण में भक्ति ना है तो पोइ लाभ छा? ऐं कोई घटि जात वारो आहे, शूद्र जात वारो आहे, घटि जात वारो आहे, कोई जात कुल वर्ण नालो कुछ कोने, पर उनजे हृदय में अगर भक्ति आ तो भगवान चवंता उनजी बराबरी टिनी लोकन में कोई न करे सघंदो। रविदास महाराज छा जो कम कंदा हा? चमड़े जो कम कंदा। पोइ सैन महाराज दाढ़ी लाईंदा हा, नाई जो हजम जो कम कंदा हा, कबीर साहब जुलाहा,
नामदेव धन्ना खेती किसानी कंदा। ॿुधायो छा ॾिठो भगवान? केवल भक्ति ॾिठी। हलो इन्हनि खे त छॾियो, गणिका, गणिका त कहिड़े कम में लॻल हुई ॿुधायो? हाँ, पर पुरुषनि जे लाइ जेकी ॻाए ऐं नचे, भगवान इहो बि न ॾिठो कि न अंत समय मूंखे यादि कयो। त ॿुधायो जेके न जात पात ॾिसनि, स्त्री पुरुष बि न ॾिसनि, पशु पक्षी बि न ॾिसनि, गजराज अचे उन जो उद्धार, जटायु आया उन जो उद्धार। ॿियो त छा चइजे, जंहिं तीर हयो श्री कृष्ण भगवान खे, जरा नाले शिकारीअ जे, जंहिंजो नालो हो जरा, उन शिकारीअ खे शरीर सहित भगवान विमान ते मोकिले छॾियो। ॿुधायो तीर हणण वारे खे, छो जो उन चई प्रभु मां तव्हांजे शरण आहियां, मां ॾाढो अपराधी आहियां। ड्रिजे पियो, भगवान चईस अभय थी वञ, तूं मुंहिंजे शरण अची वए, पोइ छो थो भउ करे? ॿुधायो चरण में तीर लॻल पियो आहे ऐं तीर हणण वारो विमान ते वेही करे हली वियो। जेकी जहर पियारण आई पूतना, उनखे भगवान यशोदा मैया वारो स्थान ॾिनो। जेकी खीर पीआरींदी आहे उनखे जहर पियारण वारी खे, छो कि आई त माता जो कमु करण आई आहे, भले जहर लॻाया आई आहे, पर इहो कमु त माता जो आहे। त हाणे यशोदा मैया खे छा ॾियनि? भगवान चवनि था मां उन जो ऋणी आहियां, कर्ज़दार आहियां, उन्हनि जो कर्ज़ मां लाहे न सघंदुमि, ऐं इन में ई मूंखे ख़ुशी आहे। चओ हरे राम। ॾिसो भाई, शिव भगवान चवनि था तॾहिं ही पार्वती, जेको भगवान जो स्वभाव सम्झी वेंदो आहे न कि इहो भगवान जो स्वभाव आहे, अरे भक्तनि खे प्राणनि खां बि वधीक प्रेम कंदा आहिनि, भक्तनि जे लाइ भगवान आहिनि। ओहो, पोइ भगवान जी भक्ति छॾे ॿियो कम ई नथो करे सघे। उमा राम स्वभाव जही जाना, ताहे भजन तज भाव न आना। जंहिं राम जी जो स्वभाव सम्झी वरितो, वो भगवान जो भजन छॾे ॿियो कोई कम करे नथो सघे। चओ हरे कृष्ण हे हरे, हरे गोविंद हरे नारायण। हाणे ॿुधायो भाई, हिते वही ॻाल्हि अची वई, नारद पंचरात्र में लिखियल आहे कि भगवान छा ॾिसंदा आहिनि? संसार जी कोई शइ न ॾिसंदा आहिनि। असां भेदभाव कंदा आहियूं न। व्याध चइबो आहे शिकारीअ खे, व्याध का कौन सा श्रेष्ठ आचरण था? ॿुधायो जीवन खे मारींदो, जंहिंखे भगवान कृपा कई शिकारीअ खे। ध्रुव महाराज जी कहिड़ी उमिरि हुई? 5 साल जी। असां त हिन महिल बि 5-8 सालनि ॿारनि खे ॿारनि वांगुरु ई त ट्रीट कंदा आहियूं, उन्हनि खे हलंदा आहियूं उन्हनि सां। लेकिन भगवान ॾिसो 5 साल जे ॿार खे जेको सम्मान ॾिनो, सप्तऋषि अॼु तक प्रदक्षिणा था कनि, परिक्रमा था कनि। ध्रुव लोक सभिनि खां मथे, 36,000 साल राज अलॻि धरतीअ जो, वरी उन खां पोइ बि वैकुंठ में उनजी बुकिंग आहे। चओ हरे राम। त अगरि उमिरि ॾिसंदा आहिनि त ध्रुव बालक जी उमिरि त 5 साल हुई। त विद्या ॾिसंदा आहिनि त हाथीअ खे कहिड़ी विद्या हुई? गजेंद्र। भगवान जा नाला बि न ईंदा वीचारे खे, चइबो जेको सभिनि खां मथे आहे बसि उनजे शरण आहे। ये जेको रचनाकार आहे, जंहिं दुनिया ठाही आहे, सभिनि खां वॾो मालिक आहे, मां उनजे शरण आहे। नाला बि उनखे पतो न आहे। ॿुधायो भगवान उन ते कृपा कई, रक्षा कई। त कहिड़ी विद्या हुई उन वटि? हाथीअ वटि काई न। जाति पाती त विदुर महाराज जी कहिड़ी जात हुई? घटि जात वारा, दासी पुत्र। उग्रसेन महाराज जो कहिड़ो पराक्रम हो? उनजे पुट ई जेल में विझी छॾियो उनखे, लेकिन भगवान उनखे ई राजा बणायो। कुब्जा जो कहिड़ो सुंदर रूप हो, माण्हू हंसी मजाक उॾाईंदा हुआ उनजी, कुब्जा जी। भगवान चवनि था ओ सुंदरी, और चवनि नथा, करे छॾियऊं उनखे सुंदरी, उनजा दुख दूर करे छॾियऊं। अगरि कोई सोचे धनवान वटि भगवान ईंदा आहिनि त सुदामा महाराज वटि कहिड़ो धन हो? 4 दाणा अन्न जा न हुया। भगवान जे लाइ बि वीचारो ॿियनि खां वठी आया, पोइ बि उन्हनि खे भगवान जी प्राप्ति थी वई। कारण कि भगवान केवल भक्ति ही ॾिसंदा आहिनि,
केवल भक्ति ही भगवान के प्यारी आहे। भक्ति तात अनुपम सुख मूला, मिले जो संत हो है अनुकूला। पाण भगवान था चवन, जाते बेग द्रवो में भाई, मां जाते सभिन को वधिक राजी थी वञा, ॾाढो जल्दी मिला। उहा कहिड़ी शइ आहे? सो मम भगति, उहा मुंहिंजी भक्ति आहे। भगत सुखदाई, भक्तन खे सुख ॾियण वारी। उहे केवल भक्ति सां ई संतुष्ट थींदा आहिनि, न आचरण सां, न विद्या सां, न गुणन सां। ईअं हुजे त गुणन वारा कलाकार रिझाए वठनि, हाँ भाई, वॾे वॾे कर्म कांड वारा, आचरण वारा रिझाए वठनि भगवान खे। वॾा वॾा पैसे वारा वेठनि, उहे रिझाए वठनि। वॾी वॾी जाति वारा, उहे रिझाए वठनि। न, सभिनि खे समान अवसर, ग़रीब हुजे अमीर हुजे, जात पात कुछ बि न। जंहिंजे अंदर भक्ति आहे, जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का होए। चो हरे राम हरे कृष्ण। हाणे ॾाढी बढ़िया ॻाल्हि थी हले, ध्यान ॾेई ॿुधो। शरणागति का रहस्य, शरणागति एॾी वॾी शइ आहे कि हज़ारनि सालनि जी तपस्या हिक तरफ़, वॾा वॾा कर्म कांड हिक तरफ़, वॾी वॾी साधना हिक तरफ़, हज़ारे जन्म लखे हिक तरफ़, शरणागति हिक तरफ़। उन शरणागति जो रहस्य कहिड़ो आहे? ध्यान ॾेई ॿुधो। हिनखे वास्तव में भगवान ही ॼाणंदा आहिनि। पोइ बि असांजे सम्झ में, स्वामी रामसुखदास महाराज वर्णन था कनि, पोइ बि असांजे सम्झ में आयल ॻाल्हि असां चवण जी कोशिश था कयूं कि हर हिकु माण्हू जेकी ॻाल्हि चवंदो आहे, उन सां उहो माण्हू पंहिंजे बुद्धीअ जो ई परिचय ॾींदो आहे। त ॿुधण वारनि सां प्रार्थना आहे कि कोई ग़लति अर्थ न कढिजो भाई, छो जो काई ॻाल्हि गहरी हूंदी आहे, सूक्ष्म न हूंदी आहे, असांखे सम्झ में न ईंदी आहे, पोइ असां वरी उनजो मनमानो अर्थ कंदा आहियूं, हा न भाई। अॼु तक मूर्ख माण्हू चवंदा आहिनि भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम हा, सीता जीअ खे बन में छो मोकिलियो? भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम हा, पुछा जे करे सीता माता जी अग्नि परीक्षा वरतो। वो तो जगत जननी हुई, महान पतिव्रता हुई, आदि शक्ति हुई, माता हुई, छो परीक्षा वरतो? ये केर सवाल कंदा आहिनि ख़बर तो? जंहिं कॾहिं रामायण पढ़ी न, जंहिं ईमानदारी सां रामायण पढ़ी आहे ऐं सम्झी आहे, वो तो सवाल करे ही नथो सघे। ये सवाल उहे मूर्ख ही कंदा आहिनि, कच्चा पक्का जेके माण्हू हूंदा आहिनि, थोरो सो ॿुधूं, थोरो सो पढ़ियूं, अविद्वान सम्झी वेठा। पूरी रामायण पढ़ी त ॾिसो। तव्हांखे कननि में इहो ई ॿुधण आयो कि भगवान अग्नि परीक्षा वरती आहे, इहो न ॿुधूं कि जेॾी महिल रावण हरण करण बि न आयो, ओॾी महिल भगवान माता सीता खे अग्निअ में धरोहर रखी छॾियो। अग्नि देवता पाण आया आहिनि, उन्हनि जी धर्म पत्नी बि, ऐं सीता माता खे उन्हनि चयो देवी तव्हां हाली विश्राम कयो, छो जो असांखे लीला करणी आहे। पोइ सीता माता पंहिंजी परछाई छॾे वई आहे, परछाई उन सीता माता जे रूप में उन व्यवहार कयो आहे। रावण जेको हरण करियो आहे सीता माता जो न, परछाई। चओ हरे राम। ॿी ॻाल्हि ईंदी आहे कि सीता माता वन में वई, कंहिं माण्हू जे निंदा करण सां भगवान इहो ग़लति कयो। अरे ही परमात्मा आहिनि, जेको तव्हांजो दिमाग़ हले थो कि भगवान ग़लति कयो आहे, यानी तव्हां सुठा आहियो, तव्हां ईअं न कयो आहे, त भगवान तव्हां खां बि हेठि हली आहे न। मतिलबु असांजी दिमाग़ खुरापाती बुद्धि त ईअं थी चए न, यानी असांजे नज़र में भगवान परीक्षा में फेल थिया, भगवान खे ईअं न करणु खपंदो। ये मूर्खनि जी भाषा आहे, बेवकूफ़नि जी। उन्हनि खे कहिड़ी ख़बर, उन्हनि जी लीला त ब्रह्मा जी नथा सम्झी सघनि। जॾहिं ब्रह्मा जी गच्चो खाई आहे, ग्वाल बाल गायूं चुराया। हाणे ॿुधायो भाई कि राम जी सीता जी राधा कृष्ण कोई भेद न आहे। थोड़ी देर लाइ तव्हां ईअं ॿधी हलो कि सीता माता न वई आहे वन में, राम जी बन विया। गुरु ग्रंथ साहिब महाराज जो पहिरियों अक्षर हिकु ओंकार। वेदन जा जेके भी ज्ञान जेके भी आहिनि, एको हम द्वितीयो न अस्ति, ॿियो आहे काथे?
अगर ता ज्ञान की गाल था कहो तो बियो आहे का थे एक ही तो परमात्मा है, सबका मालिक है, गॉड इज वन। आया का ता छो था चो सीता जी भैया राम जी वे। अगर ज्ञान की गाल था कहो, अब भक्ति की गाल था कहो तो भगवान जी पहिरियों खोई पूरी लीला जेकी हुई रचित हुई कि वन में सीता माता के वञणो आ, उते हजारे बनवासी ग्वाल बाल गुरु महाराज वाल्मीकि ऋषि उन्हनि के धन्य करणो सीता माता के दर्शन ॾेई। उन्हनि जा कोई जन्मनि जी तपस्या थियल हुई जिनके सीता माता सां गॾु समय कई ॾींहं मिलिया गुजारण जे लाइ। लव कुश महाराज जो पहिरियों जन्म उते लिखियल हो। वाल्मीकि महाराज जी उते तपस्या थियल हुई, उन्हनि ते भी कृपा करनी भगवान के, उन्हनि के यश ॾियणो हो। त भाई पंहिंजे दिमाग सां कॾहिं भगवान के परीक्षा न वठिजो, तोड़जो न। कोई शंका थे संदेह थे पंहिंजे गुरुनि खां पुछी वठो, संतन खां पुछी वठो, हा न। अर्थ जो अनर्थ न कयो भाई। हरे राम हरे कृष्ण। असांजो शरीर ठहियल आहे मांस मज्जा हड्डिन जो, हा न। असां कंहिंमें फाथल आहियूं? षड विकार में, माया में फाथल आहियूं, काम क्रोध लोभ मोह अहंकार मद मत्सर में, हा न। ऐं भगवान जो शरीर हाड़ मास वारो कोन्हे। भगवान जो शरीर आत्मा ही शरीर आहे। तरी त जेॾी महिल चाहे अंतर्धान थी वेंदा, न उन्हनि में बुढ़ापो ईंदो आहे, जरा, न उन्हनि में बीमारी ईंदी आहे व्याधि, न उन्हनि में मृत्यु ईंदी आहे, न कोई दुख दोष ईंदो आहे। त भगवान जे शरीर खे त इन्हनि जी ज़रूरत ई कोन्हे जेके सुख असां था चाहियूं। असां काम में बदल आहियूं, भगवान लाइ सोचींदा आहियूं भगवान एॾी शादी छो कयूं। श्री कृष्ण भगवान यानी भगवान खे असां पाण जहिड़ो सम्झोसीं न। हाणे श्री कृष्ण भगवान काॾे, असां काथे? चो हरे राम। ओहो, ये तो ईअं थियो कि हिकिड़ो मच्छर उॾामे ऐं जेतिरो उॾामे सम्झे आकाश एतिरो ई आहे बसि, मथे आसमान आहे ई कोन, मथी आहे पूरो आख़िरी तक वियो। अरे भाई भगवान इन्हनि जी रचना कई आहे संसार हलाइण जे लाइ, काम जी क्रोध जी मोह जी माया में असांखे खेॾाइण जे लाइ। एक करोड़े कामदेव अची वञनि, उन खां भगवान सुंदर आहिनि, ऐं करोड़े कामदेव अची वञनि भगवान जे नेत्र जे साम्हूं जली रख थी वञनि। शिव भगवान ने टियों नेत्र खोलियो तो काम भस्म थी वियो। और श्री कृष्ण त ईअं निहारे वठनि त ईअं करोड़े कामदेव भस्म थी वञनि। कामदेव केरु आहे? भगवान जो पुट बणिजी आयो आहे प्रद्युम्न महाराज जे रूप में। भगवान छा काम जे वश में ईंदा, भगवान छा मोह जे वश में ईंदा। तंहिंजे करे कई संत महात्मा भागवत में संगत के ॾिसंदा आहिनि। संगत कीअं आहे त रास महारास ॿुधाईंदा आहिनि, न त ॿुधाईंदा ई न आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तो ध्यान जो जेकी गाल भगवान जी लीला समझ में नथी अचे महिमा उते प्रणाम कयूं। प्रभु असां तव्हांजे शरण आया, असांखे समझ में नथी अचे, पर इन लीला में भी तव्हांजी कृपा करुणा दया हो। या शरणागति आ भगवान जी। सब भरम हटाए करे, दोष हटाए करे, सकारात्मक स्वीकारात्मक प्रेम सां विश्वास सां भगवान जो ही सहारो खणो। शरणागति जो रहस्य छा आहे? ध्यान ॾेई ॿुधो। भगवान गीता में शरणागति के विषय में ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं। हिकिड़ी छा चयईं भगवान? मामेकम शरणम व्रज, यानी अनन्य भाव सां। ये न भाई फलाने जी भी शरण, ढिकाने जी भी शरण, हुन जी भी शरण, पो मुंहिंजी भी शरण। हाँ चो हरे राम। जाते वया तो उन जी शरण थी। न न, अनन्य शरणागति। माम एकम, मामेकम यानी माम धन एकम, मूं हिक जी शरणम व्रज। हिकिड़ी ॻाल्हि इहा चयूं। ॿियो चयूं सर्व विद भजति मां सर्व भावेन भारत। तो वो सर्वज्ञ पुरुष सर्व भाव सा मुंजो ही भजन कंदो आ। जेको भगवान जी शरण वठंदो आ वो छा कंदो आ? केवल भगवान जो भजन कंदो आ। वो केवल भगवान जो। संत गाईंदा आहिनि भाई ओॾे वृंदावन जा, छा गाईंदा आहिनि? ठाकुर हमरे रमण बिहारी